अल्हम्दुलिल्लाह الكبير المتعال والصلاة والسلام على سيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى मुअज़्ज़ज़ सामीन इकराम मुझो उन्वान है फ़िक्र आखिरत चंद मिनट इंशाअल्लाह दुआ से मुखातिब थींदस छो त काफ़ी उलमा इकराम अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहिनि तव्हांखे सभिनी उलमा इकराम जा बयान ॿुधणा आहिनि याद रखंदा जै इंसान के आखिरत जो फिक्र है वो इंसान दुनिया में आखिरत में कामयाब कामरान इंसान है छो त आखिरत जो फिक्र तव्हां के दुनिया में नाइंसाफ़ी का बचाईंदो कूड़ का बचाईंदो ठगीअ का बचाईंदो ज़मीन में ज़ुल्म ऐं फ़साद का बचाईंदो तव्हां खे इन शइ ते आमादा कंदो जेको बि अमल करणो आहे नबी अलैहिस्सलाम जे तरीक़े मुताबिक़ करणो आहे तव्हांजो क़बूल पए यानी हर क़िस्म जी इस्लाह इन फिक्र के अंदर मौजूद है जन इंसान के ज़हन में आखिरत जो डप अची वियो आखिरत जो फिक्र का मामूली गाल कोने दोस्तों वो ॾींहुं आहे जंहिं अल्लाह ताला सभिनी इंसान के गॾु कंदो सब जा सब इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं पेश थींदा आदम अलैहिस्सलाम का वठी आखिरी इंसान ताईं युहशरु الناس يوم القيامة हुफ़ाता उराता गुरलन बुहमा इन हालत में ईंदा कंहिंजे पेर में जुती कोन हूंदी कंहिंजे बि जिस्म ते लिबास न हूंदो लिबास खां आजा कंहिंजी तोर थियल न हूंदी टिड़ियल पखड़ियल पतंगन वांगे अल्लाह जे साम्हूं पहुचंदा पर मामूली ॻाल्हि कोन्हे दोस्तो रब्बुल आलमीन जे साम्हूं पहुचण खां पोइ ऐलान थींदो वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून मलाइका अॼु हिननि सभिनी खे बीहारियो ऐं अल्लाह हिननि सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदुसि हिननि खां सवाल जवाब कंदुसि दोस्तो गौर फिक्र कंदा हलो रब्बुल आलमीन असां खां सवाल कंदो ऐं असीं जवाब ॾींदासीं अल्लाह रब्बुल आलमीन के जवाब ॾियण का मामूली ॻाल्हि आहे मा मिनकुम मिन अहदिन इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु लैस बैनहु व बैनहु तर्जुमान इन अंदाज़ में अल्लाह ॻाल्हाईंदो जो इंसान जे कननि ताईं अल्लाह जो आवाज़ पहुचंदो दरमियान में को पर्दो कोन हूंदो ऐं रब खे जवाब ॾियणो पवंदो अल्लाह रब्बुल आलमीन जो आवाज़ अल्लाहु अकबर हिन इंसान जे कननि ताईं पहुचंदो उहो आवाज़ नबी अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं रब्बुल आलमीन आसमान ते ॻाल्हाए थो ज़रबतिल मलाइकतु अजनिहतहा ख़ुज़आनन लिक़ौलिहि अल्लाह ताला जे आवाज़ जे खे ॿुधण खां पोइ अल्लाह जा मलाइका पंहिंजूं फड़कियूं पंहिंजा पर पंहिंजे जिस्म सां आणनि था बाज़ रिवायतुनि में आहे बेहोश थी किरी पवनि था वो ख़तरनाक आवाज़ इंसान जे साम्हूं पहुचंदो ज़िंदगी जे लम्हे लम्हे जो हिसाब ॾियणो आहे पैसे पैसे पाई पाई जो हिसाब ॾियणो आहे उहा अदालत आहे अल्लाहु अकबर जॾहिं अल्लाह जा नबी अब ॾिनल हूंदा सही बुखारी वग़ैरह में हदीस मौजूद आहे नबी अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं इंसान अल्लाह जे साम्हूं गॾु थींदा रब्बुल आलमीन जे साम्हूं इंसान पहुतल आहिनि अल्लाह साईं हिसाब किताब शुरू न पियो करे आसमान टसकियल तेल वांगे गरम जमीन ततल टामे का गरम इंसान लिबास का आजो बीठल पघर में गोता पो पे अल्लाह हिसाब कोन करे
ईंदा आदम अलैहिस्सलाम अची करे गुज़ारिश कंदा इल्तिमास कंदा आदम तू असांजो बाबा आहीं अल्लाह जे साम्हूं सिफारिश कर अल्लाह हिसाब किताब शुरू करे अल्लाहु अकबर आदम अलैहिस्सलाम छावर आणींदा फरमाईंदा गज़िबल यौम रब्बी गज़बा दुनिया जा इंसान अॼु अल्लाह खे एॾी थकावट अल्लाह एॾो त नाराज़ अल्लाह जे साम्हूं कोन थो ॻाल्हाए सघां इज़हबू इला नूह दुनिया जा इंसान वञो हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि पाण फरमाईं सभु जा सभु इंसान हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि ॿियो आहे त डिघी मुख़्तसरन बयान थो कयां नूह अलैहिस्सलाम बि साॻियो जवाबु ॾींदा अॼु अल्लाह खे तमामु घणी कावड़ आऊं कोन थो ॻाल्हाए सघां वञूं था हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त अंदाज़ो कयो वतख़ज़ अल्लाहु इब्राहिम ख़लीला जंहिंजे खुलत ऐं मुहबत जो तज़किरो क़ुरान में आहे पर फरमाईंदा दुनिया जा इंसान अॼु रब सख़्त गावड़ में आहे ऐं अल्लाह जे साम्हूं कोन थो ॻाल्हाए सघां इज़हबू इला मूसा वञो था हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि पर सभु जा सभु इंसान मूं वटि मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा मूसा अलैहिस्सलाम बि साॻियो जवाबु ॾींदा अल्लाह खे तमामु घणी कावड़ आहे अल्लाह जे साम्हूं आऊं कोन थो ॻाल्हाए सघां इज़हबू इला ईसा वञो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि ईसा अलैहिस्सलाम हुअर आणींदा अॼु अल्लाह खे एॾी थकावट आहे अल्लाह सख़्त नाराज़ आहे रब्बुल आलमीन अल्लाह जे साम्हूं आऊं हर्फ़ नथो ॻाल्हाए सघां इज़हबू इला मुहम्मद अब्दिन गफ़रल्लाहु लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही व मा तअख़र दुनिया जा इंसान वञो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा शख़्सियत जंहिंखे अल्लाह ताला कमियुनि कोताहियुनि गुनाहनि खां मासूम बनाए छॾियो आहे पाण में सभु जा सभु इंसान मूं वटि ईंदा त अंदाज़ो कयो अल्लाह जा नबी कोन पिया ॻाल्हाए सघनि सभु जा सभु नबी चवनि पिया नफ़्सी नफ़्सी असांखे पंहिंजी जान जो ख़तरो आहे असीं अल्लाह जे साम्हूं कोन था ॻाल्हाए सघूं त अंदाज़ो कयो अॼु जेके ही हल्का फुल्का पीर फ़क़ीर जेके पंहिंजे पाण खे अलाए छा था सॾाइनि माण्हुनि खे चवंदा बाबा जीअं वणेव तीअं कयो क़यामत ॾींहुं असीं छॾाईंदासीं कूड़ा आहिनि ठग आहिनि दीन जा दुश्मन आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खे इन्हनि सुञातो ई कोन्हे ये अल्लाह जे नबी आहिनि वली आहिनि तव्हां अंदाज़ो कयो हिन जी ज़मानत विलायत क़ुर में मौजूदु आहे जन्नती इंसान हुन जे बावजूदि अल्लाह जे साम्हूं कोन पिया ॻाल्हाए सघनि पाण फरमाईंदा सभु जा सभु इंसान मूं वटि ईंदा अल्लाहु अकबर अची करे चवंदा आहिनि साम्हूं सिफारिश कयो अल्लाह हिसाब किताब शुरू करे पाण फरमाईंदा जॾहिं सभु जा सभु इंसान मूं ॾांहुं पहुचंदा ऐं चवंदुमि अना लहा जी हा अॼु रब्बुल आलमीन जे साम्हूं सिफारिश जी मूंखे इजाज़त मिलियल आहे और रब्बुल आलमीन जे साम्हूं पहुची वेंदुसि अल्लाह जी अदालत में हाज़िर थींदुसि ईअं कोन्हे जो अल्लाह जे साम्हूं पहुची फौरन ॻाल्हाइण शुरू थी वञनि अल्लाहु अकबर फरमाईंदा पहुची वेंदुसि फखररतु लिल्लाहि साजिदा रब्बुल आलमीन जे साम्हूं सजदे में किरी पवंदुसि सजदो डिगो थी पवंदो अल्लाह जी उहा वाखाण ऐं तारीफ़ बयान कंदुसि जेका हींअर मूंखे कोन थी अचे चयो वेंदो या मुहम्मद इरफा राइसक रब्बुल आलमीन के महबूब जे मथां रहम अची वेंदो चयो वेंदो महबूब हाणे पंहिंजे चेहरे खे मथे कयो घुरो छा खपे पाण फरमाईंदा उन खां पोइ अल्लाह जे साम्हूं ॻाल्हाईंदुसि अल्लाह हिसाब किताब शुरू कर पर मुंहिंजी उम्मत जो ख़्यालु कर त हीअ आख़िरत जो ॾियारो तव्हां अंदाज़ो कयो तसवुरु कयो त असांखे उन आख़िरत जे ॾियारे जी हिन दुनिया जी मुख़्तसर ज़िंदगीअ में तयारी करणी आहे दुनिया जी ज़िंदगी कुझु बि कोन्हे दोस्तो 50 साल 70 साल 80 साल 90 साल ख़लास ख़तम उन खां पोइ अबदी ज़िंदगी आहे हमेशह जे लाइ जहन्नम आहे या हमेशह जे लाइ जन्नत आहे बसि हे ॿ ज़िंदगियूं आहिनि दाना इंसान हुआ जेको उन हमेशह वारी ज़िंदगी जे लाइ सोचे ऐं उहे अमल करे जिन जे बुनियाद ते हू जन्नत में वञे ऐं जहन्नम खां बची वञे उहो दुनिया में भले ग़रीब मिसकिन आहे को मसइलो कोन्हे रेडी हलाए थो को मसइलो कोन्हे पर रब खे राज़ी कई उहो कामयाबु आहे अल्लाहु अकबर बिलाल हबशी रज़ी अल्लाह न छो न हुजे रंग जो सावरो आहे कद जो छोटो आहे माल कोन्हे पर हलन था दुनिया में पाण फरमाईंदा बिलाल असीं तव्हांजे कदमनि जी आवाज़ जन्नत में था ॿुधूं हीअ कामयाबु इंसान जंहिं इंसान ने फ़लसफ़े खे सम्झो हुनखे ख़बर आहे दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर आहे जीअं मौत ईंदो न इज़त वारी ज़िंदगी शुरू थी वेंदी जेकॾहिं रब जे लाइ हीअ दुनिया गुज़ारियमि जीअं मलाइका ईंदा
تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا मलकुल मौत मलाइकन जी टीम सां गॾींदो जमान सां गॾींदो अची करे सिराने खां चवंदो अस्सलामु अलैकुम उखरुजी अय्यतुहन नफ्सु तय्यबा कुंत फिल जसद तय्यब ए पाक रूह तुंहिंजी ज़िंदगी पाक जिस्म जे अंदर गुज़री आहे हाणे हल पाक ज़ात रब्बुल आलमीन जी मुलाक़ात जे लाइ पर फरमाए आराम ऐं सुकून सां हुन जे रूह खे कढे थो अल्लाहु अकबर खुशबू वारे साए रुमाल में उन रूह के वेठे पुछंदा केर खुश नसीब आ जंहिंजी खुशबू सां पूरो आसमान भरजी वियो आहे ॿुधायो वेंदो ही फलाणो फलाणे जो पुट अल्लाहु अकबर आसमाननि ते हुन जा तज़किरा 7 आसमान क्रॉस करे रब्बुल आलमीन जी मुलाक़ात जे लाइ पहुचंदो केॾो जो एज़ाज़ आहे केॾो जो शरफ आहे उन माण्हू जे लाइ जेको मुख़्तसर जिंदगी रब जे लाइ कुर्बान थो करे तव्हां अंदाज़ो कयो बस अल्लाह बदलो तव्हांखे छा पियो ॾे 50-70 साल दुखिया सुखिया गुज़री वेंदा उन जे लाइ न सोचो तव्हां हमेशह वारी जिंदगी जे लाइ सोचो अल्लाहु अकबर पोयां हू रब जी ज़ात सां हुन जो रूह मुलाक़ात कंदो ऐलान थींदो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती जन्नत में वञ रूह खे इन किताब अल अबरार लफी इलीन में हली वेंदो हुन जो रूह नेकोकार जो पोयां हुन जी लाश खे खटोले ते खयो वेंदो अल्लाहु अकबर मिट्टी माउ जे हवाले कयो वेंदो जीअं मिट माइट दफ़नाए वापसि वरंदा न अल्लाहु अकबर छा ज़िंदगी हाणे शुरू अल्लाह जा मलाइका ईंदा खूबसूरत शक्ल में सवाल कंदा रब केर नबी केर दीन छा चवंदो रब अल्लाह नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन इस्लाम सवालनि जा जवाब ॾेई बस वञो न नबी अलैहिस्सलाम फरमायो मुसलत लहू वदहू सलाती असर उनके महसूस थींदो त विचीअ जे नमाज़ जो टाइम कब्र में हूंदो आहे नज़र कोन ईंदी विचीअ जे नमाज़ जो टाइम मलाइकनि खे चवंदो तवनी उसल्ली मलाइको छॾियो त नमाज़ पढ़ी वठो मलाइको वराणींदा भला इंसान हींअर तूं कब्र जे अंदर अॼु खां पोइ बदलनि जी ज़िंदगी शुरू आहे अमल ख़तम अमल जेके दुनिया में कया सोते कया हाणे खत्म हाणे बदलनि जी ज़िंदगी आहे सुभान अल्लाह छा इहो अज़ीम इंसान जेके दुनिया में नमाज़ जो ख्याल रब जी बंदगी कंदो आहे नमाज़ या कब्र में भी नूर आहे माना उनके विचीअ जे नमाज़ जो टाइम सिजल ते वारो टाइम कब्र में महसूस थींदो तव्हां अंदाज़ो कयो छो दुनिया में नमाज़ जो फिक्र न पाण फरमायो अस्सलातु नूर नमाज़ नूर आहे इहा नूर आहे दुनिया में नूर कब्र में भी नूर आहे हशर में भी ही अज़वा चमकंदा उज़वा नूर हूंदो पुलसरात जे मथा इन नूर जी मदद सां इंसान गुज़रंदो अल्लाहु अकबर बाक़ी जंहिंखे दुनिया में नमाज़ जो फिक्र कोन्हे त उन कब्र में कहिड़ो फिक्र हूंदो दुनिया में जंहिं अल्लाह जो सॾु ॿुधो न हुनखे ख़बर ई कोन्हे केरु थो सॾे तव्हां अंदाज़ो कयो जॾहिं मौज़िन सॾींदो आहे त कंहिंजो नालो वठंदो आहे अल्लाहु अकबर दुनिया जा इंसान अल्लाहु अकबर तुंहिंजो वॾो अल्लाह मया अल्लाहु अकबर तुंहिंजो ख़ालिक़ अल्लाहु अकबर तुंहिंजो सलाती हय्या अलल फलाह दुनिया जा इंसान कामयाबी तुंहिंजे तिजारत में कोन्हे औताक में कोन्हे कचहरी में कोन्हे गली बारे में कोन्हे कामयाबी हिन में आहे रहमान जे साम्हूं पेशानी ज़मीन ते रख ऐलान कर सुभान रब्बी अला मौला तू आला तू बुलंद तुंहिंजो गुलाम तुंहिंजो नौकर अल्लाह जो कसम जाके रब जो तारुफ होंदो न इने बांग जी माना ईंदी न हो इने बांग ॿुधण खां पोइ अल्लाह जे घर में हाज़िर थियण खां पोइ न रुकजो बाक़ी जेके तारुफ ही कोन्हे दुनिया में कोन्हे त पोइ आख़िरत में कहिड़ो रब जो तारुफ हूंदो क़ब्र में बहरहाली भलारो सवालनि जा जवाब ॾींदो मलाइकनि खे चवंदो त हाणे निमाज़ पढ़ा भला कि निमाज़ न हाणे अमल ख़तम हाणे बदलनि जी ज़िंदगी शुरू आहे मलाइका मोकिलाईंदा न हाणे क़ब्र में अकेलो थिए न अल्लाहु अकबर छा थी
मलाइका जी वापस हो जाता ना रब्बुल आलमीन मुखातिब जी छा ऐलान थींदो मलाइको अफरिशू लहू बिफराशिम मिनल जन्नह मलाइको जल्दी कयो मुंहिंजो बानो ज़मीन ते आरामिया मुंहिंजे बाने जे लाइ जन्नत जो कालीन बिस्तरो विछायो वफ्तहू लहू बाबन मिनल जन्नह वअल्बिसूहु मिनल जन्नह मलाइको मुंहिंजो बानो कफन जे अणसिबियल कपड़े में मलबूसा जल्दी कयो जन्नत जो लिबास मुंहिंजे बाने खे पारायो ए मलाइको मुंहिंजो बानो सोड़ी कब्र जे अंदर मौजूद आहे वफ्तहू लहू बाबन मिनल जन्नह सारे पासे खां जन्नत जी दरी खोलियो ऐलान थींदो कब्र एतिरी कुशादी थी वञे जेतिरी बाने जी निकाह दूर थी वञे हाणे जन्नती कालीननि ते सुम्ही चुको आहे सारे पासे खां जन्नत जी दरी खुली वई आहे जन्नत जी हवा थी अचे जन्नत जा मेवा था अचनि पंहिंजो घर तो जन्नत में ॾिसे दुआ तो करे या रब अक़िमिस्सा परवरदिगार जल्दी क़यामत क़ाइम कर दे पंहिंजे घर जन्नत में दाख़िल थी वञा ही केर इंसान जेके 50-70 साल रब जे लाइ कुर्बान था कनि दुनिया में छा आहिनि फ़क़ीर आहिनि हक़ीर आहिनि बुकुनि ते उन्हनि ते को मसलो कोन्हे पर उन्हनि खे रब यादि आहे आख़िरत यादि आहे अल्लाह जो फिक्र आहे आखिरकार कब्र जी ज़िंदगी ख़त्म थी लिखो न आहे मुख़्तसर कब्र जी ज़िंदगी दीनदार इंसान जेके अल्लाह जे लाइ ज़िंदगी कुर्बान कंदा न अल्लाहु अकबर उन्हनि जे बारे में मुख़्तसर ॻाल्हि थी हले कब्र जी ज़िंदगी ख़त्म थींदी अल्लाह जे साम्हूं हशर जे मैदान में ईंदा ऐं कहिड़ी हालत में ईंदा तव्हांखे ख़बर आहे ख़ासि तौर ते 5 वक़्त जो निमाज़ी इंसान पाण में जेको ईशा नमाज़ जमात सां तो पढ़े फकहनमा क़ाम निस्फ़ल लैल अधु रात ऐलान थींदो आहे बाने जे लाइ निमाज़ लिखो वरी फजर पढ़ी पूरी रात ॾींहं जो 3 नमाज़ूं होया जो शख्स हज करे नबी अलैहिस्सलाम सां गॾु वफ़ात करे तो कंद वॼी पियो पाण फरमायो क़यामत जे ॾींहुं ही तलबिया पढ़ंदे ईंदो अल्लाह जे साम्हूं ये नमाज़ी कब्र में जॾहिं पहुचंदो न अल्लाहु अकबर सजदा कंदो ईंदो रुकू कंदो ईंदो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल अज़ीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कुरान पढ़ंदो ईंदो ऐलान थींदो यौम युदऔन इला सुजूद निमाज़ी इंसान दीनदार अॼु रब्बुल आलमीन जे साम्हूं आख़िरी ज़िंदगी जो सजदो कर अल्लाहु अकबर ज़िंदगी जो आख़िरी सजदो कर सजदो करे बस कंदो ऐलान थींदो हाणे तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि दुनिया में जिन तो वुज़ू कयो न ऐं तो पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ओॾी महिल मूं रब ऐलान कयो फुतिहत लहू अबवाबुल जन्नति समानिया मलाइको क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान पहुचे जन्नत जा 8 ई दरवाज़ा हिन जे लाइ खोले छॾिजो हाणे अचे तो दुनिया जो हिम्मत हारियल इंसान तकलीफन में जिंदगी गुजारण वारो भुखन में जिंदगी गुजारण वारो रहमान जे खातिर सदमा सूर सहण वारो पंहिंजे घर जन्नत दे नजर थी पे छा जन्नत अल्लाहु अकबर लबीनतु मिन ज़हब नजर करे एक सोन जी सिर्राब एक चांदी जी सिर्राब मलातु हल मिस्को विच में मुश्क जो गारो लगला फीहिमा फाकिहतु व नखलु व रुम्मान नजर करे खजूरन जा बाग अंगूरन जा बाग डाड़ुन जा बाग तलहिम मंजूद केलन जा तहमत बाग मुदहामतन चीच सावा जवाता अफनान तारी तारी जे वेजो कुतुफहा दानिया जिनजा मेवा झुकेल ला मक़तूअति वला ममनुआ 24 कलाक हर टाइम में वो दस्तयाब सुभान अल्लाह मा मिन शजरतिन फिल जन्ना इल्ला वसाकुहा मिन ज़हब वणन ते नजर पवंदी पर कंहिं बि वण जो थोड़ो काठीअ जो नजर कोन्हे ईंदो सभिनी वणनि जा थोड़ा रब सोन जा बनाया आहिनि छा जिंदगी आहे यार 50-70 साल बदलो रब छा पियो ॾे हर किस्म जो मेवो मौजूद सभिनी वण जा थोड़े सोन जा जन्नत मिन ज़हब हर शइ सोन जी आनियतो माफीमा थां ठिकर सोन जो आ कंगी भी सोन जी आ जुती भी सोन जी आ जे घोड़े ते सवार थी रमंदो न शेर कंदो न जहाज जी रमंदो न जा पर भी सोन जा तसव्वुर कयो अंदर चाहे अल्लाह ही बोले तव्हांखे बदलो 50 घट में 5 वक्त नमाज 2 कलाक टाइम तो लगे 1.5 कलाक
22 कलाक तो जाए भले दुनिया कमा, भले तो दुनिया कमा, अल्लाह मना को तो करे, पर घट में घट अल्लाह जा जेकी हक है ना बुनियादी उन जो ख्याल कयो। तो बहरहाल मुख्तसरन मौजू लिखो गाल के खत्म लगे मिनट में। काफी उलमा मौजूद हैं बिफज़लिल्लाह ताला। सुभान अल्लाह। सोना जा बाग चांदी जा बाग अंदर चाहे नजर कंदो फीहा अनहार मिन मा चमकदड़ पानी जा दरिया व अनहार मिन असल खालिस माखी जा दरिया व अनहार मिन लबन होना नजर कंदो त खालिस माखी जो दरिया व अनहार मिन खमर होना नजर कंदो त खालिस फ्रूटन जे जूस मां ठहियल शराब जो दरिया जंहिंमें नशो कोन्हे। ते हमेशा जी जिंदगी आ दोस्तों उन जे लाइ कोशिश कयो। जी हाँ, करोड़े साल गुजरंदा, अरबे साल गुजरंदा, ला यफला शबाबुहुम या जवानी खत्म कोन थींदी। करोड़े साल गुजरी वेंदा, दुनिया में इंसान केॾो पैसो छो न हुजे, माल जा अंबार अल्लाह जो कसम छो न इंसान जमा करे वठे पर हमेशा जवान नथो रही सघे। फरमायो ला यफला शबाबुहुम, करोड़े साल गुजरी वेंदा, अरबे साल गुजरी वेंदा पर जवानी खत्म न थींदी, कपड़ो मेरो न थींदो, बीमारी न थींदी, वात मां गंदगी न ईंदी, नक मां गंदगी न ईंदी, पेशाब न ईंदो, पाखाना न ईंदो। साहबा पुछंदा अल्लाह जा नबी खाधो पीतो किरां वेंदो? पाण फरमाईंदा रुशाउम करुशाइल मिस्क, वात मां उभरींदी, जमा मुश्क जी खुशबू निकरंदी, खाधो पीतो हज़म, वरी इंसान ॿीहर खाइण पीअण शुरू कंदो। जी हाँ, उते हमेशा जो सुकून आ, का गम कोन्हे, का बीमारी कोन्हे, का तकलीफ़ कोन्हे, हमेशा रब्बुल आलमीन जी रज़ामंदी आ। उते मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार आ, उते अबू बकर सिद्दीक जो दीदार आ, उते उमर फारूक जो दीदार आ, उते उस्मान गनी जो दीदार आ, उते अली अल मुर्तजा शेर खुदा जो दीदार आ, उते रब्बुल आलमीन जो दीदार आ। अचो दुनिया जा इंसानो, दुनिया जी मुख्तसर जिंदगी के उन आखिरत जे लाइ कुर्बान कयो, जन्नत जे लाइ कुर्बान कयो, जन्नत जा तालिब थी वञो। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा अलैना इल्लल बलाग।